देवन क्या देवन जो तू आही देवता। धामती वारा साईं गुरु धीरज स्वामी, धामती वारा साईं गुरु धीरज स्वामी, धामती वारा साईं गुरु विशन स्वामी, धामती वारा साईं गुरु बुद्ध। झोल लग गरो धीरज गुरुस्वामी जो सालानो ॾिहाड़ो अक़ीदती एहतराम सां मल्हायो वियो। औरतुनि मर्दनि समेत हज़ारे यात्रियुनि जी शिरकत। इन्ही हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे झोल मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहन। जी मोहन, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर साल जीअं हिन दफ़े बि श्री गुरु धीरजगिर स्वामी जो सालियानो जेको मेलो आहे झोल भरिसां धामरखी मढ़ीअ में वॾे धाम धूम सां मल्हायो वियो, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़च मां लखनि जी तइदाद में यात्री पहुता, जिन श्री गुरु धीरजगिर स्वामी जी दरबार में हाज़िरी भरे आरती पूजा पाठ ऐं सत्संग कयो। मुल्क जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मेले में 100 खां मथे मुख़्तलिफ़ स्टाइल लॻाया विया। खाधे पीते जा 5000 खां मथे शेवादारी पूरे मेले जी इंतज़ामिया संभाली। मेले जे ऑर्गेनाइज़र सरदत तामलदास, जयपाल, नरेश कुमार, रावतराम, देवनदास, अर्जन दास, ठीकम दास, सगराम दास, प्रकाश ऐं ॿिनि मेंबरनि जदोजहद बहितरीन करे आलीशान मेलो थी गुज़रियो। जॾहिं त मेले जी सिक्योरिटी लाइ झोल SHO यासिर मुगल जी अॻवाणीअ में सख़्त इंतज़ाम कया विया। जी मोहन, अमां जी महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।